जा वसंदा सदा आंगण मुझे माणिक जा वसंदा चाचा मामा ॾिसी ख़ुशि थींदा भाइर भाइटिया सदा ख़ुशि थींदा ये आंगण मुझे माणिक जा वसंदा सदा आंगण मुझे माणिक जा वसंदा। भेण इहो कुझा पई करी? अदी रही मां पंहिंजे घोट पुट माणिक जे लाइ पंहिंजे हथनि सां मोड़ ठाहिया आहिनि। इन्हे जो मतिलब त आई खे शादीअ जी तयारी लॻी पई आहे। हाउ न त असां त पूरी तयारी में लॻा पिया आहियूं। जेकॾहिं अवी असांखे मोकल ॾियो त आऊं त अची शाम ई पंहिंजी नुंहुं खे वनवाह में विहारियां। आई खे असांजी न को रोक न को मना। आई भले तयारी करियो, असीं बि शादी जी तयारी करियूं था। जॾहिं आई जी दिलि चवे आई निंगरी खे वेड़े वठिजा। बसि अदी रहीमा तूं दुआ कर मुंहिंजो माणिक ख़ैर सां मोटी अचे त बसि शादीअ जा ॾींहं चिटा कंदासीं। अदी रहीमा सच पुछी न त हाणे पुट जी ख़ुशी ॾिसण जे लाइ मूं मां जो रूह तड़पे पियो असली तड़पे। छो न भेण, ज़रूरु अल्लाह तुंहिंजी ख़ुशियूं पूरी कंदो। अल्लाह असांखे पंहिंजे ॿारनि जूं ख़ुशियूं नसीब कंदो। दरिया पीर असांजूं आसियूं पूरियूं कंदो। अवी निंगरी जे लाज जो को बि फ़िक्र न कजो। अल्लाह जो गंज आहे, असां वटि सभु कुझु आहे, तव्हां फ़िक्र न कजो। हाओ असां बि माइट आहियूं निंगरी जा। जेको असां खां पुॼो उहो त असीं ॾींदासीं। ॿियो त अल्लाह ने दरख़्वास्त बि ॾिनी आहे फलाई इदारे खे, उहे निंगरियुनि खे ॾाज ॾियनि था। ठीकु आहे, जेकॾहिं उतां कुझु जुड़ियो त सही आहे, जे न जुड़ियो त बि असीं तव्हांखे मयार कोन ॾींदासीं। बसि भेण अल्लाह पारां ख़ैरु हुजे, असीं आई खां परे की न आहियूं। मूंखे आंजी ॻाल्हि सम्झ में कान आहे। अवां पूॼा लाइ घुरायो? हा हले न, मूं ॿुधो हुयो त तुंहिंजी तबियत ठीकु न हुई। हाओ सेठ, आउं वाक़ई बीमार हुयुसि, पर हाणे त चढ़ी वियो आहियां। असीं ग़रीब माण्हू नंढे हूंदे खां ई वठी बीमारियुनि ऐं बुखुनि सां विढ़ंदा पिया अचूं, पर अञा बि बुखुनि ऐं बीमारियुनि खां ॾाढा थिया बीठा आहियूं। अलाह ॾिना मूंखे तुंहिंजी ग़रीबी ते क़यास, इन लाइ आउं तुंहिंजी मदद करणु चाहियां थो। ए सेठ, मुंहिंजी कहिड़ी मदद कर? हिन ढोरे में त को मूंखे रछ बि लॻाइण नथो ॾे। अलाह ॾिना जेकॾहिं तोखे हिते ढोरे में को रछियण नथो ॾे, छॾे न ॻाल्हि खे। आउं वेठो आहियां न, हीउ समूरो तड़ पंहिंजो आहे, हिते तोखे केर बि नथो रोके सघे। चिथ वणई तित वञी पंहिंजो रछ उछला, ऐं जेकॾहिं तोखे होड़ी खपे त होड़ी बि खणी वञ, आउं तोखे कोन रोकींदुसि। ए सेठ, आउं ग़रीब माण्हू आहियां, घोड़े खे कुझा कंदुसि, ऐं अवां सेठनि जी रत ॻरी आहे। आउं कर्ज़ खां डिॼां थो। अरे अलाह न, आउं तोखे कर्ज़ में कोन पियो ॾियां, मुफ़्त में पियो ॾियां। जेकी तुंहिंजी हयाती आहे वञी गुज़र सफ़र कर, तुंहिंजी कमाईअ मां मूंखे रुपयो बि न घुरिजे। हा अलाह न, ही वठि कुझु पैसा पाण वटि रख, सुभाणे बि हिते हलियो अचिजांइ। ए सेठ, ही पैसा तव्हां पाण वटि रखो, आउं सुभाणे सोचे तव्हांखे जवाबु ॾींदुमि। अरे बाबा ही रख, तोसां को हिसाब आहे छा? ही वठ ही। हाँ। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।